खुशखबरी खुशखबरी। अवां जे शहर शहदादकोट जो बहितरीन ऐं मयारी इदारो एवरग्रीन पब्लिक स्कूल 3 सालनि जी शानदार कामयाबी सां एवरग्रीन पब्लिक स्कूल जो तालीमी सफ़र पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां। एवरग्रीन पब्लिक स्कूल मुहैया करे थो क़ाबिल ऐं तजुर्बेकार उस्तादनि जी ज़ेरे निगरानी में मयारी ऐं बहितरीन तालीम। एवरग्रीन पब्लिक स्कूल में ॿारनि जी ज़हनी ओसर लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया वञनि था। शाम जे टाइम में कंप्यूटर जा मुख़्तलिफ़ कोर्सेस कराया वञनि था। उन खां अलावा ट्यूशन सेंटर पिणु जारी आहे। हिन इदारे में हर उहा सहूलत मौजूद आहे जेकी वालिदैन पंहिंजे ॿार जे रोशन मुस्तक़बिल लाइ चाहिनि था। असांजी दावा आहे या हक़ीक़त। अचो असांजो इदारो विज़िट कयो। नोट: नर्सरी खां 8वीं क्लास ताईं दाख़िलाऊं जारी आहिनि। वधीक राब्ते लाइ इफ्तिखार हुसैन खोसो, चेयरमैन एवरग्रीन पब्लिक स्कूल ऐं कंप्यूटर सेंटर शहदादकोट। मोबाइल नंबर 0334 201 9767। फ़ोन नंबर 074 401 2337। एड्रेस एवरग्रीन पब्लिक स्कूल, अकबर शाह स्ट्रीट, होसा मोहल्ला, शहदादकोट।